नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त वाही पांदी वेझो गोरख हिल तां वापसि ईंदे वीगो गाॾी कल्टी लाड़काणे जे मुख़्तियार कार समेत 4 ॼणा फ़ौत, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। गोरख हिल तां वापसी दौरान वीगो गाॾी ऊनी खाई में किरी पई आहे। हादसे में लाड़काणे जो मुख़्तियार कार सलीमुल्लाह रिंद, तपेदार मोहम्मद असलम सियाल, कोटवाल वाहिद बख्श, गुल हसन फ़ौत थी विया आहिनि। वीगो गाॾी ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी वई, असां टिपो ॾेई हयाती बचाई आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवांखे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त वाही पांदी वेझो गोरख हिल तां वापसि ईंदे वीगो गाॾी कल्टी लाड़काणे जे मुख़्तियार कार समेत 4 ॼणा फ़ौत, 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। गोरख हिल तां वापसी दौरान वीगो गाॾी ऊनी खाई में किरी पई आहे। हादसे में लाड़काणे जो मुख़्तियार कार सलीमुल्लाह रिंद, तपेदार मोहम्मद असलम सियाल, कोटवाल वाहिद बख्श, गुल हसन फ़ौत थी विया आहिनि। वीगो गाॾी ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी वई, असां टिपो ॾेई हयाती बचाई आहे।